अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सौरभ सूंगरो ऐं ॾिसी रहिया आहियो धरती टीवी जो हिकु नओं प्रोग्राम फ़न कॉल में असां मुख़्तलिफ़ जेके सेलिब्रिटीज़ आहिनि उन्हनि खे प्रैंक कॉल कंदासीं, यानी हिकिड़ी नकली कॉल कंदासीं आवाज़ मटाए करे ऐं उन्हनि सां थोरो फ़नी गुफ़्तगू कंदासीं, उन्हनि खे ॿुधाईंदासीं न त असां केरु आहियूं, पोइ तव्हां उन्हनि जो मज़ो ॾिसिजो। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां उन्हनि खे ॾिठो हूंदो, राजा मेमण साहब तमामु बहितरीनु असांजो दोस्त आहे ऐं होस्ट बि आहे। ॾाढो मासूम माण्हू आहे, एॾो सादो माण्हू आहे, बिल्कुलु जो हर शइ ते यकीन करे वेहंदो आहे तकड़ में, ऐं उनखे ख़बर न पवंदी आहे त मतिलबु मां छा थी रहियो आहे मूंसां। सो अॼु असां हिन फ़न कॉल प्रोग्राम में उन सेलिब्रिटी खे, उन होस्ट खे, उन मॉडल खे कॉल कंदासीं ऐं उन्हनि खे थोरो परेशान कंदासीं। कुझु ॾींहं अॻु उन्हनि टेस्ट कराई हुई जेका उहा नेगेटिव आई। अलाह सां उन्हनि खे पंहिंजी पनाह में रखे ऐं सभिनी खे, तव्हां ॾिसंदड़नि खे बि। पर हिकिड़ो जीअं हिकिड़ो फ़न थींदो आहे, हिकिड़ो मज़ाक़ थींदो आहे, थोरो माण्हुनि खे थोरो चिड़ाइबो आहे, त असां बि थोरी कोशिशि कई आहे त उन्हनि सां फ़ोन ते उन्हनि खे थोरो चिड़ायूं, उन्हनि खे थोरो ॾिसूं त उन्हनि जा छा रिएक्शन आहिनि, ऐं तव्हां बि यकीनन लुत्फ़अंदोज़ थींदव इन प्रैंक कॉल मां। सो फ़न कॉल उन सां कयूं था ऐं ॾिसूं था त उन्हनि जा छा रिएक्शन आहिनि, तव्हां बि ज़रूरु इंजॉय कंदा। राजा मेमण जो नंबर, ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलो नाज़रीन त राजा मेमण साहब खे असां प्यार में राजा चवंदा आहियूं, पर उन्हनि जो असली नालो मुख़्तियार आहे। सो उन्हनि खे हाणे कॉल कंदासीं असां। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम मुख़्तियार मेमण साहब आहियो? जी मुख़्तियार मेमण साहब, तव्हां सां थोरी देरि ॻाल्हि थी सघे थी? तव्हां डिस्टर्बेंस आहे शायदि किथे? हुकुम कयो था। सर, मां इंस्टीट्यूट मां ॻाल्हाए रहियो आहियां। के सर? इंस्टीट्यूट मां हेल्थ साइंसिस में। आवाज़ कोन पियो अचे, 5 मिनट खां पोइ फ़ोन कयो, 5 मिनट खां पोइ। सर, तव्हां हॉस्पिटल मां फ़ोन पियो कयां। होल्ड कजो, होल्ड कजो। जी जी। कहिड़ी हॉस्पिटल मां? ओज हेल्थ साइंसिस इंस्टीट्यूट। हा, ॿुधायो था। तव्हां टेस्ट कराई हुई कुझु ॾींहं अॻु कोविड-19 जी। हा हा। सो असां खां थोरी मिस्टेक थी वई हुई हिते। असल में तव्हां हूअं तबियत त ठीकु आहे न तव्हांजी? हा हा, मां ओके आहियां। असल में तव्हांखे इंफॉर्म करिणो हुयो। हा हा। थोरो तव्हां हिन वक़्तु आहियो किथे? मां हिते ई आहियां पंहिंजे ऑफिस में। मुंहिंजी वरी टेस्ट कराई, उहा नेगेटिव आई, छो वरी हुन में हुयो छा प्रॉब्लम? जी जी बिल्कुलु, जेका ॿीहर तव्हांजी टेस्ट थी हुई हा हा। उन में थोरो प्रॉब्लम आहे, तव्हांखे इंफॉर्म करिणो हुयो। न, ॿीहर टेस्ट किथां थी हुई मुंहिंजी? मुख़्तियार मेमण साहब पिया ॻाल्हायो न तव्हां? भाईजान, मुंहिंजी टेस्ट किथां थी हुई, मूंखे इहो ॿुधायो पहिरियां। पोइ तव्हां जितां कराई सर, हुन मां हा हा। डॉक्टर आसिफ़ अब्बासी पियो ॻाल्हायां हॉस्पिटल मां हेल्थ साइंसिस। ठीकु आहे। सो मुंहिंजे नज़रनि मां हाणे हीअ टेस्ट गुज़री। असल में तव्हांजी जेका टेस्ट हुई रिपोर्ट, उहा ग़लती में अची वई। मुख़्तियार मेमण हिकिड़ो ॿियो हुयो, उनजी तव्हां ॾे अची वई। अच्छा। तव्हांखे ॿुधाइणो हुयो त तव्हां प्लीज़ जेकॾहिं ऑफिस आहियो त फ़ौरन आइसोलेशन में हलिया वञो ऐं क्वारंटाइन में हलिया वञो। ऐं हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां ऑफिस में आहियो त या घरु आहियो त असां टीम मोकिलियूं तव्हां ॾे, पंहिंजी एम्बुलेंस वग़ैरह ऐं टीम ईंदी। तव्हांखे फ़ौरन में क्वारंटाइन में वञिणो आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। मां न कल्ह बि टेस्ट कराई आहे, उहा नेगेटिव आई आहे मुंहिंजी। नेगेटिव त आई, पर तव्हां उहा ग़लतीअ में अची वई तव्हां ॾे। कल्ह कराई आहे मूं कल्ह कराई। हीअ त पुराणी टेस्ट आहे, तव्हां ॿुधायो त पुराणी टेस्ट हुई मुंहिंजी। बिल्कुलु बिल्कुलु, पर उहा टेस्ट तव्हांजी जेका ग़लतीअ सां तव्हां ॾे अची वई आहे, तव्हांजी उहा न आहे। तव्हांजो उते शायदि तव्हांखे माण्हू सुञाणनि पिया, राजा मेमण चवनि पिया, तव्हां राजा बि नालो आहे तव्हांजो? हा हा। हा, त असांखे कुझु दोस्तनि ॿुधायो त असल में राजा मेमण हुयो उहो। मां चयो राजा मेमण, त टेस्ट रिपोर्ट में त हिते मुख़्तियार मेमण लिखियलु आहे। त उन्हनि चयो त NIC में उन्हनि जो नालो जेको आहे उहो राजा मेमण न आहे, उहो मुख़्तियार मेमण आहे। मूंखे तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि कोन थी सम्झ में अचे। डॉक्टर साहिब, मुंहिंजी जेके टेस्ट मां कराई 2 दफ़ा कराई आहे मूं टेस्ट, हिकिड़ो दफ़ो न कराई आहे। हिकिड़ो दफ़ो मूं कराई आहे। अच्छा, ठीकु आहे। जेके आया असां वटि छोकिरा, ॿी मुंहिंजी थी आहे। पर हिन वक़्तु तव्हांजी ऑफिस कहिड़े में आहियो सर? हिन वक़्तु राति में आहियो तव्हां? हा हा। अच्छा, इहा जेका हसन स्क्वायर वटि आहे ऑफिस? हा हा। अच्छा, ठीकु आहे। पोइ इहो त वेझो आहे, असांजो क्वारंटाइन मर्कज़ बि आहे हिते भरिसां ई हसन स्क्वायर। न न, मूं पंहिंजो जेकॾहिं मां वरी टेस्ट कराईंदुमि, कोई इशू कोन्हे को। मूंखे काई शइ आहे कान, टेस्ट वञा जे थो लाइ क्वारंटाइन में। जेके काई शइ आहे त मां टेस्ट करायां थो वरी वापसि। सर, काइंडली टेस्ट जे लाइ त असां चऊं पिया न, तव्हां ॾे गाॾी असां मोकिलियूं पिया हाणे एम्बुलेंस, ऐं तव्हां ऑफिस में ई हुजो ऐं प्लीज़ माण्हुनि खां परे थी वञो थोरो, दोस्तनि खां। ठीकु आहे, ठीकु आहे। ऐं हाणे तव्हां फ़ोन ऑन रखिजो पंहिंजी सर।
छो जो असां त तक़रीबन ईअं थियो आहे त माण्हू खामखा हिकिड़ो हेरेसमेंट में अची था वञनि, हेॾी का बि ॻाल्हि न आहे, पैनिक सूरत हाल न आहे काई बि, तव्हां परेशान न अदा ॿ दफ़ा टेस्ट करे वरी मुंहिंजी नेगेटिव आई आहे। सर। हाणे मां डॉक्टर थी करे तव्हांखे जॾहिं मां कॉल कई आहे, मुंहिंजे स्टाफ खां थोरी ग़लती थी वई हुई, शायदि फ़ोन कटे वियो, हिकु दफ़ो ॿीहर कॉल कयूंसि था। हलो हेलो हेलो, मुख़्तियार साहब, तव्हां फ़ोन शायदि ड्रॉप करे छॾी, मां तव्हांखे कुझु इंस्ट्रक्शन ॿुधाइण वारो हुयुमि। तव्हांजो आवाज़ डिस्टर्ब पियो थिए ॾाढो। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त असांजी टीम निकिरी चुकी आहे तव्हां ॾे, एम्बुलेंस बि, ऐं टीम में कुझु डॉक्टर बि आहिनि। सो जेका पहिरियां मूंखे डॉक्टर साहब ताईं ॻाल्हि सम्झ में अचे कान, जेका तव्हां मुंहिंजी रिपोर्ट मोकिली हुई, जी जी, ठीकु आहे, उहा 6 ॾींहं 7 ॾींहं पहिरियां जी आहे, 6 ॾींहं पहिरियां जी आहे। हा, उन खां पोइ तव्हां रिपोर्ट, हा, उहा नेगेटिव अची वई, उहा नेगेटिव हुई ऐं तव्हां वारी बि नेगेटिव हुई। सर, जेका तव्हां रिपोर्ट कराई उनखे असां नथा मञूं, असां कानूनी घुर्जूं आहिनि कुझु, उहा इन जे करे असांखे हाणे जेको आहे फ़ौरन तव्हांखे क्वारंटाइन करिणो आहे, ऐं इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल हले पई, ॾिसो पिया तव्हां थोरो बिल्कुलु हले त पई ख़तरनाक सूरत हाल, लेकिन जेकॾहिं आइसोलेट थियणो आहे त मां पंहिंजे घर में थी वेंदुमि आइसोलेट। न सर, हिते तव्हां ऑफिस में हुजो, घर वञण जी कोशिशि बि न कजो फ़िलहाल, ऐं एम्बुलेंस अची रही आहे हिन वक़्तु तव्हां ॾे, ऐं प्लीज़ तव्हां घर ॾे इन्फॉर्म बि न कजो फ़िलहाल, छो जो मथां खामखा थी सघे थो परेशान थी वञनि। न तव्हां मूंखे पिया परेशान कयो, असल में जाम पिया परेशान कयो तव्हां। न तव्हां न ॾिसो, परेशान थियण जी काई ॻाल्हि, तव्हां उहे सिम्टम्स आहिनि छा, कुझु नज़र अचनि? कुझु बि कोन्हे, मां त सेट आहियां। न मतिलबु तव्हां हाणे जॾहिं शुरूअ में फ़ोन खईं त थोरो खंघो पिया, मूंखे खंघ जो आवाज़ु आयो। न भाईजान, मां खंघा कोन पियो, मां सही आहे। तव्हांजो आवाज़ सही न पियो सम्झ में अचे, सिग्नल जो प्रॉब्लम हुजे। अच्छा, टेम्परेचर तव्हांजो 100 खां मथे आहे? 96 आहे, 97 आहे, रोज़ चेक ओह 96, इहा त वॾी ख़तरनाक सूरत हाल आहे यार, छा कजे। मुख़्तियार मेमन साहब, 96 सभिनी जो नॉर्मल हूंदो आहे यार, छा थियो आहे, तव्हां कीअं पिया ॻाल्हायो डॉक्टर साहब? सर 98 नॉर्मल हूंदो आहे, अहिड़ी का ॻाल्हि न आहे, मसइलो इहो आहे। 96 97 ते अचे पियो, 97 98 97 98 रोज़ पियो अचे, हींअर मां चेक कयो आहे। तव्हां चेक कंदा रहो था? हा हा, बिल्कुलु मां चेक कंदो आहियां, मूंखे को सिम्पटम न आहे, का अहिड़ी शइ न आहे। यार ॾिसो, हाणे तव्हां मुख़्तियार साहब, तव्हां थर्मामीटर छा खीसे में खणी घुमायो था? अच्छा, तव्हां हिकिड़ो कमु कयो, जिन टेस्ट कराई हुई न, जी, राब्तो करे वठो, उहे मूंसां राब्तो करे वठो। सर तव्हां ईअं कयो, एम्बुलेंस त निकिरी चुकी आहे, तव्हां ईअं कयो, एम्बुलेंस मूं वटि 5 बीठियूं आहिनि पंहिंजूं हिते यूनिट में, 5 एम्बुलेंस पंहिंजूं बीठियूं आहिनि, कोई इशू कोन्हे कोई एम्बुलेंस जो। उहो सही आहे सर, पर असां पंहिंजी मोकिलींदासीं, ऐं तव्हां प्लीज़ जेको आहे सो फ़िलहाल पासे थी वञो। मां हिन वक़्तु पंहिंजी ऑफिस में बि कोन्हे, मां डिफेंस में आहियां, कंहिं ॿी जी ऑफिस में आहियां। यार हाणे तव्हां असां ओॾे एड्रेस मोकिलीसीं। न तव्हां त मोकिले छॾी, पर मां आहियां कोन हींअर हुते, मां ॿिए ऑफिस में आहियां, मूंखे ॿुधायो त मां किथे अचां, तव्हां ॿुधायो मां अची वेंदुमि हुते। तव्हां किथे बि न अचो, तव्हां जिते आहियो पंहिंजी करेक्ट लोकेशन ॿुधायो, त असांजी एम्बुलेंस निकिरी चुकी आहे। तव्हांजी एम्बुलेंस छो ईंदी, मां अची वेंदुमि न पाण तव्हां वटि। डिफेंस में कहिड़ी जॻह ते आहियो? वरी उहा ई ॻाल्हि पिया कयो, तव्हां मूंखे ॿुधायो त मां हुते अची थो वञा पाण। जेको आहे मूंखे एॾो पैनिक पिया जो माना डिस्टर्ब पिया कयो रियली। न ॾिसो, डिस्टर्ब न थियो, तव्हां परेशान थियण जी ज़रूरत न आहे, मतिलबु माण्हू कोई न थिया यार, हिकिड़ी शइ तव्हां मोकिली आहे मूंखे, वरी उन खां पोइ वरी तव्हां हींअर इहा शइ पिया कयो। अच्छा, इहो ॿुधायो तव्हां कहिड़े प्रोफेशन सां वाबस्ता आहियो, छा कंदा छा आहियो? जी आहियो न? हा हा, हिन वक़्तु असां वटि 70-80 केसेस अची चुका आहिनि। अची चुका आहिनि, त मूंखे तव्हां ॿुधायो जेकॾहिं पॉज़िटिव आहे त मां पंहिंजो आइसोलेट थी थो वञा, क्वारंटाइन थी थो वञा, पंहिंजे कमरे में बंदि थी वेंदुसि, मां कोई इशू कोन्हे को, वरी मां रिज़ल्ट टेस्ट कराए थो वठां हिकिड़ो सुभाणे। न सर, इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल आहे, असांखे हुकुम थियो आहे मथां त हीअ जेको तव्हां खां ग़लती थी आहे, ग़लती असांजी आहे, मञूं था, पर ॾिसो जेकॾहिं तव्हांजी ग़लती थी आहे त पोइ भाईजान मां देरि कोन थो कयां, मां हाणे ई पंहिंजी वीडियो में अचां पियो, मां पाण आर्टिस्ट बि आहियां, ऐं जेको तव्हां इहा शइ तमामु ग़लति पिया कयो, जेका तव्हां कयो पिया। सर हिकु आर्टिस्ट बि आहियां, हिकिड़ो सिंधी आर्टिस्ट बि आहियां, ऐं तव्हां जेको आहे तव्हां ग़लति पिया शइ कयो हींअर। ॾिसो, डॉक्टर सां चवंदा आहिनि, डॉक्टर सां कूड़ न ॻाल्हाइबो आहे, उते पहिरियां तव्हां चयो त मां पुलिस डिपार्टमेंट में आहियां, हाणे चओ था आर्टिस्ट मुंहिंजी जेका टेस्ट थी आहे, मां पुलिस में बि आहियां, स्पोक पर्सन आहियां जो, उन खां अलावा जेको आहे मां आर्टिस्ट बि आहियां। आर्टिस्ट आहियो या पुलिस में आहियो, या पुलिस में तव्हां छा मतिलबु बैंड मास्टर जेके हूंदा आहिनि उहे आहियो? जी जी, मां कॉन्ट्रैक्ट ते आहियां। न मतिलबु उते छा बैंड वग़ैरह वॼाईंदा या? भाईजान मां स्पोक पर्सन आहियां, मीडिया पर्सन आहियां, मीडिया रिलेटेड माण्हू आहियां। मीडिया रिलेटेड माण्हू, अच्छा, मतिलबु ख़बरूं पहुचाईंदा आहियो, जेको ख़बरूं? जी 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 जी। अच्छा अच्छा, हुन सां गॾु मां जेको आर्टिस्ट बि आहियां। पोइ सर इहो त वॾो ख़तरनाक सूरत हाल आहे, आर्टिस्ट आहियो त पोइ तव्हांजो माण्हुनि सां, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां, मासिस सां मिलणु जुलणु थींदो हूंदो?
तव्हां जेका मुंहिंजे रिज़ल्ट मोकिली आहे उहो मैसेज मोड पियो आहे, ठीकु आहे, जेका मोकिली आहे उहो मैसेज मोड पियो आहे, उहो हिन वक़्तु बि मां खोले ॾिठो आहे, त उहो को इशू कोन्हे को, बाक़ी मां करे आहे उहो बि ईअं ई आहे। अच्छा, डिफेंस में जेकॾहिं तव्हां चओ था मूंखे वरी बि ॿुधायो था त मां आइसोलेट थी थो वञा, वरी तव्हांजी मां टेस्ट कराए थो वठां, तव्हां मुंहिंजे मोकिले वठो हुते हेडक्वाटर में ई सुभाणे, त मां उते वञी कराए वठंदुसि। हिन वक़्तु तव्हां डिफेंस में आहियो सगर, तव्हां ॿुधायो? हा डिफेंस में मां हलियो थो वञा घर वञी। डिफेंस में कहिड़ी जॻह ते आहियो? डिफेंस में हुते अची वेंदी असांजी टीम, डॉक्टर बि ईंदो, मां पाण अचां थो तव्हां सां। असांखे प्रेशर आहे असल में, तव्हां हिकु त सम्झो नथा ॻाल्हि खे, तमामु हिकिड़ी पेंडेमिक सिचुएशन आहे, ऐं सीरियस थियो हिन मामले लाइ, असां ताउन कयो असां सां कुझु। मूंखे ॻाल्हि तव्हांजी सम्झ में अची कान थी। मूंखे गले में तव्हांखे ख़राश आहे थोरी हाणे? कुझु बि कोन्हे, तव्हां ॻाल्हाए मूंखे चयो पिया। न, मूंखे खंघि थोरी ॿुधण में आई फ़ोन ते हाणे। ग़लति आई आहे, मथां एसी जो पाणी थो करे, ॿाहिरि आयो आहियां। एसी जो पाणी छा एसीअ जे हेठां वेठा आहियो तव्हां? यार तव्हां डॉक्टर त मूंखे फोन पिया लॻो, तव्हां मज़ाक पिया कयो, अलाए छा पिया कयो, मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। सोराब सूमरो पियो ॻाल्हायां फन काल मां। दिमाग़ ख़राब थी वियो तुंहिंजो। हा सोराब, टेम्परेचर हाणे सही आहे तव्हांजो भाउ? टेम्परेचर सही आहे, और तूं हरू भरू टेंशन पियो ॾी बुझ, दिमाग़ पियो ख़राब करी बुझ, अलाह जो कसम आहे। असल में असां ही नओं प्रोग्राम हिकिड़ो शुरू कयो आहे, फन काल। यार तूं ॻाल्हि ॿुध, मां तुंहिंजे मथां हींअर केस थो कयां। हा ठीकु आहे साईं, मुंहिंजे आयो फलाणा आयो टीर आयो केस कंदो, मुंहिंजे पुठियां वॾो हथु आहे, हिकिड़ो वॾो भारी हथु आहे तव्हांखे ताहिराई जो हथु हूंदो इहो पक। असल में असांखे ख़ुदा जी का पियो बड़ा था सभिनी खे। अलाह ख़ैर कयो आहे। ऐं तव्हांजी जेका रिपोर्ट आई हुई, ताहिर आराई साहिबु शायदि कल्ह तव्हां ॾे फ़ोन बि कई हुई तव्हांखां हाल वाल वठण लाइ। हा बिल्कुलु 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 बिल्कुलु। ऐं मूंखे अॼु ॿुधाए त यार फन काल में राजा मेमन सां थोरो ईअं कयूं था चिट चेट, ऐं तव्हां वाक़ई में सीरियस थी विया आहियो लॻे थो। मां चयो मां मुंहिंजी 2 दफ़ा करे आई, मां कल्ह वरी मां करे आया। यार इहो कहिड़ो मसइलो थी वियो, 2 दफ़ा मुंहिंजी नेगेटिव वई आहे, वरी हिननि खे प्रेशर अची वियो आहे, चलो थोरो खंघो बि था। न बहरहाल थोरो असां ही थोरो हुयो त ईद जे हवाले सां थोरो तव्हांखे थोरो चिट चेट कयूं, तव्हां थोरो फन कयूं। वॾी महिरबानियूं, वॾी महिरबानियूं, वॾी महिरबानियूं। माइंड न कजो प्लीज़, माइंड न कजो यार, दिलि में न कजो। न माइंड कोन थो कयां, रियली आहे जेको आहे सो हिकिड़ी ॿी शइ चवां त के जेको हू हूंदो आहे न, दिलि जेको कमज़ोर हूंदो आहे हुनखे फ़ोन न कजो। दादा रऊफ़ कंदड़ खे फ़ोन न कजो। हा न सभिनी खे थींदी काल, अचानक काल वेंदी फन काल। हा गिचे पइजी वियो ॻाल्हि। वॾी महिरबानी दादा, वॾी महिरबानी। तव्हां भली पंहिंजी रिकॉर्डिंग में आयो किथे त उहो पंहिंजो कमु जारी रखो ऐं रिलैक्स थी वञो। बिल्कुलु वॾी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां काल ॿुधी फन काल। राजा मेमन जेको असांजो प्यारो होस्ट आहे, शुरूअ में त तव्हां ॿुधो त बिल्कुलु हुनजी तबियत ख़राबु थी वई, हथ पेर थधा थी विया हुनजा बिल्कुलु, ऐं चवंदो मां पाण ई वञा थो क्वारंटाइन में, तव्हांजे अचण जी ज़रूरत ई न आहे। सो इहा हुई असांजी फन काल। वरी कंहिं नेक्स्ट फन काल में कंहिं ॿी सेलिब्रिटी सां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।